ओम शांति। अॼु ॾींहुं मुंहिंजी तारीख़ 17/6/2025 अॼु मिठा मिठा बाप दादा चवंदा मिठी मिठी ॿार पंहिंजो कल्याण करिणो आहे त हर प्रकार जी परहेज़ रखो। फूल ठाहिण लाइ पवित्र जे हथ जो भोजन खायो। फूल ठाहिणो आहे त पवित्र जे हथ जो भोजन खाओ। प्रश्न: तव्हां ॿार हाणे हिते ई कहिड़ी प्रैक्टिस कंदा आहियो जो 21 जनमनि ताईं रहंदी आहे? उत्तर आहे सदा तन मन सां तंदुरुस्त रहण जी प्रैक्टिस तव्हां हिते खां ई कंदा आहियो। तव्हांखे ददीची ऋषि मिसल यज्ञ सेवा में हड्डियूं बि ॾियणियूं आहिनि, लेकिन हठी योग जी ॻाल्हि न आहे। पंहिंजो शरीर कमज़ोर न करिणो आहे। तव्हां योग सां 21 जनमनि जे लाइ तंदुरुस्त ठहींदा आहियो। उन जी प्रैक्टिस हितां खां ई कंदा आहियो। ओम शांति। कॉलेज अथवा यूनिवर्सिटी हूंदी आहे त टीचर बि स्टूडेंट तरफ़ ॾिसंदा आहिनि। गुलाब जो फूल किथे आहे? फ्रंट में केरु वेठा आहिनि? इहे बि बगीचो आहे न, परंतु नंबरवार त आहे ई। हिते ई गुलाब जा फूल ॾिसंदा आहियो। हिते ई गुलाब जो फूल ॾिसंदा आहिनि। पोइ बाजू में रतन ज्योत आहे। किथे अकु बि ॾेखारे में ॾींदो आहे। बाग़वान खे त ॾिसणो पए न, कहिड़ो कहिड़ो मुंहिंजो स्टूडेंट फूल आहे। उन बाग़वान खे सॾु कंदा आहिनि कि अची करे हिन काटन जे जंगल खे फूलनि जो कलम लॻायो। तव्हां ॿार प्रैक्टिकल में ॼाणंदा आहियो कीअं काटन खां फूलनि जो सैम्पलिंग लॻंदो आहे। तव्हां में बि ॾाढा थोरा आहिनि जो हिन ॻाल्हियुनि जो चिंतन कंदा आहिनि। इहे बि तव्हां ॿार ॼाणंदा आहियो। उहो बाग़वान बि आहे, खिवैया बि आहे, सभिनि खे साथ वठी हलण वारो खिवैया आहे। सभी आत्माउनि खे फूलनि खे ॾिसी बाप बि ख़ुशि थींदा आहिनि। फूलनि खे ॾिसी बाप बि ख़ुशि थींदा आहिनि। हर हिकु सम्झंदो आहे असां काटन जो फूल ठहूं था। नॉलेज ॾिसो केतिरी ऊची आहे। हिन सम्झण में बि ॾाढी वॾी बुद्धि खपे। इहा आहे ई कलयुगी नरकवासी। तव्हां स्वर्गवासी ठहो था। सन्यासी माण्हू त घर बार छॾे भॼे वेंदा आहिनि। तव्हांखे भॼणो न आहे। कंहिं घर में हिकु कांटो त हिकु फूल आहे। बाबा खां कोई पुछंदा आहिनि, बाबा ॿारनि जी शादी करायूं? बाबा चवंदा भल करायो, घर में ॾिसो संभाल करो। पुछंदा आहिनि घर में रखो संभाल करो या शादी करायो? शादी कराइण खां पोइ बि संभाल त करणी पवंदी आहे न। पुछंदा आहिनि हिन सां ई सम्झिबो आहे कि उन्हनि में हिमत न आहे ॿारनि खे पाण वटि रखी उन्हनि जी संभाल करण जी। त बाबा बि चई ॾींदा आहिनि भल करो। चवंदा आहिनि असां त बीमार रहंदा आहियूं, पोइ बहू ईंदी उनजे हथ जो खाइणो पवंदो। बाबा चवंदा आहिनि भल खाओ, न कंदव छा? सर्कमस्टेंसिस अहिड़ा आहिनि, खाइणो ई पवंदो। छोजी मोह बि त हूंदो आहे न। घर में बहू आई त ॻाल्हि न पुछो, जीअं त देवी अची वई। एतिरी ख़ुशी थींदी आहे माण्हुनि खे। हाणे इहे त सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। असांखे फूल ठहिणो आहे त पवित्र जे हथ जो खाइणो ई आहे। हुन जे लाइ पंहिंजो प्रबंध करिणो पए। हिन में पुछणो थोरी हूंदो आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि तव्हां देवता ठहींदा आहियो। हिन में इहे परहेज़ खपे। हुननि खे प्यार सां सम्झाए ॾियो भई असां ईअं ज्ञान वरितो आहे, इन करे असां ईअं अलॻि खाईंदासीं। हिन में कोई मुश्किलात थोरी आहे। पंहिंजी हूंदो आहे कि अकेले जे लाइ कीअं ठाहियूं। माण्हू छा चवंदा? माण्हू कुझु न चवंदा आहिनि। ईअं बि ॾिसो डॉक्टर मना करे घी न खाओ, तेल न खाओ, मिर्च न खाओ, त अलॻि रोटी ठहींदी आहे अकेले जी। ईअं न त ईअं चई छॾो। शायदि पंहिंजी हिमत खपे। बाबा ॾिसंदा आहिनि हिमत न आहे त चई ॾींदा आहिनि भल करो। चवंदा आहिनि असां त बीमार रहंदा आहियूं, पोइ बहू ईंदी उनजे हथ जो खाइणो पवंदो। बाबा चवंदा आहिनि भल खाओ, न कंदव छा? सर्कमस्टेंसिस अहिड़ा आहे, खाइणो ई पवंदो।
छोजी मोह बि त आहे न, छोजी मोह बि हूंदो आहे किथे किथे, किथे किथे सर्कमस्टांसिस बि न हूंदा आहिनि, करे बि सघंदा आहिनि, किथे किथे मोह बि हूंदो आहे, ख़ुदि जी बि इच्छा थींदी आहे। घर में बहू आई त सोचंदा आहिनि हीअ त देवी आई, एतिरी ख़ुशी थींदी आहे। हाणे हीअ त सम्झण जी ॻाल्हि आहे, असांखे फूल ठाहिणो आहे त पवित्र जे हथ जो खाइणो आहे, उन जे लाइ पंहिंजो प्रबंध करिणो आहे। इन में पुछण जी ॻाल्हि थोरी हूंदी आहे। हिमत जो हिकु क़दम उठाईंदव त बाबा 1000 बार मदद कंदा। बाप सम्झाईंदा आहिनि तव्हां देवता ठाहींदा, हिन में इहो परहेज़ खपे, जेतिरी जास्ती परहेज़ रखंदव ओतिरो तव्हांजो कल्याण थींदो। जास्ती परहेज़ रखण में कुझु महिनत बि थींदी आहे न। रास्ते में बुख लॻंदी, रोटी कुझु खाइण लाइ साथ में खणी वञो, कोई तकलीफ़ थोरी थींदी आहे। लाचारी में स्टेशन वारनि सां डबल रोटी वठी खाई सघंदा आहियो, सिर्फ़ु लाचारी में। सिर्फ़ु बाबा असांखे चवंदा आहिनि यादि करो, इनखे चइबो आहे योग बल। इन में हठ योग जी कोई ॻाल्हि कोन्हे, शरीर खे कमज़ोर न ठाहिणो आहे, दधी जी डिश मिसल हड्डी ॾियणी आहे। हिन में हठ योग जी ॻाल्हि न आहे, इहे सभु भक्ति मार्ग जी ॻाल्हियूं आहिनि। शरीर खे त बिल्कुलु तंदुरुस्तु रखिणो आहे, योग सां 21 जन्मनि जे लाइ तंदुरुस्तु ठहिणो आहे न। इहा प्रैक्टिस हिते ई करणी आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि, हिन में पुछण जी दरकार न रहंदी आहे। हा, कोई वॾी ॻाल्हि हुजे, हिन में मूंझदा आहियो त पुछी सघंदा आहियो। नंढी नंढी ॻाल्हियूं बाबा सां पुछण में केतिरो टाइम लॻंदो आहे। वॾा आदमी ॾाढो थोरो ॻाल्हाईंदा आहिनि। शिव बाबा खे चइबो आहे सदगति दाता, रावण खे सदगति दाता थोरी चईंदासीं। अगरि रावण हुजे या सदगति दाता त हुनखे जलाइनि छो? ॿार सम्झंदा आहिनि रावण त नामी ग्रामी आहे, पर ताक़त रावण में ॾाढी आहे, परंतु दुश्मन त आहिनि न। अॼुकल्ह रावण जो राज्य हलंदो आहे, परंतु कॾहिं महिमा ॿुधी? कुझु बि न। तव्हां ॼाणंदा आहियो रावण 5 विकारनि खे चइबो आहे। साधु संत पवित्र ठाहींदा आहिनि त उन्हनि जी महिमा कंदा आहिनि न। हिन समय जा मनुष्य त सभु पतित आहिनि। भल कोई बि अचे, सम्झो कोई वॾो आदमी ईंदो, चईंदो बाबा सां मुलाक़ात करूं, बाबा उन्हनि सां छा पुछंदा? उन्हनि सां त इहे ई पुछंदा कि राम राज्य ऐं रावण राज्य कॾहिं ॿुधो? उन्हनि सां ईअं पुछो, मनुष्य ऐं देवता कॾहिं ॿुधियो? ईअं पुछो। हिन समय मनुष्यनि जो राज आहे या देवताउनि जो? मनुष्य केरु, देवता केरु? देवता कंहिं राज्य में हुया? देवताऊं त हूंदा ई आहिनि सतयुग में। देवता कंहिं राज्य में हुया? देवताऊं त हुया सतयुग में। यथा राजा रानी तथा प्रजा। तव्हां पुछी सघंदा आहियो कि हीअ नई सृष्टि आहे या पुराणी? सतयुग में कंहिंजो राज्य हुयो, हाणे कंहिंजो राज्य आहे? चित्र त साम्हूं आहे न। भक्ति छा आहे, ज्ञान छा आहे, इहे ॻाल्हियूं सभु बाबा वेही सम्झाईंदा आहिनि। जो ॿार चईंदा आहिनि बाबा धारणा न थींदी आहे, उन्हनि खे बाबा चईंदा आहिनि अरे अलफ ऐं ॿे त सहज आहे न। अलफ बाप ई चईंदा आहिनि मूंखे यादि करो त वरसो मिली वेंदो। अलफ बाबा ई असांखे चईंदा आहिनि कि मूंखे यादि करो त तव्हांखे वरसो मिली वेंदो। सतयुग जी राजधानी जो भारत में शिव जयंती बि मल्हाईंदा आहिनि, परंतु कॾहिं भारत में अची करे स्वर्ग ठातई शिव बाबा? भारत स्वर्ग हुयो इहे न ॼाणंदा आहिनि, भुलिजी विया आहिनि। तव्हां चईंदा असां बि कुझु न ॼाणंदा हुआसीं, असां स्वर्ग जा मालिक हुआसीं। हाणे बाप द्वारा असां पोइ वरी देवता ठहूं था। सम्झाइण वारो त मां ई आहियां न। सेकेंड में जीवन मुक्ति ॻायल आहे, परंतु इन जो अर्थ थोरी सम्झंदा आहिनि। सेकेंड में तव्हां स्वर्ग जी परियूं ठही वेंदा आहियो। इनखे इंद्र सभा बि चईंदा आहिनि।
उहो पोइ इंद्र सम्झंदा आहिनि बरसाति बरसाइण वारे खे। हाणे बरसाति बरसाइण वारे जी कोई सभा लॻंदी छा? इंद्र लठ इंद्र सभा छा छा ॿुधाईंदा आहिनि। अॼु वरी खां इहो पुरुषार्थ करो था, पढ़ाई आहे न, बैरिस्टर ठहींदा, बैरिस्टर पढ़ंदा आहिनि त सम्झंदा आहिनि कल्ह असां बैरिस्टर ठहींदासीं। तव्हां अॼु पढ़ंदा आहियो, कल्ह श्री राजाई में वञी करे जन्म वठंदव। तव्हां भविष्य जे लाइ प्रारब्ध पाईंदा आहियो, हिते पढ़ी करे वेंदा आहियो, पोइ असांजो जन्म सत्युग में थींदो। एम ऑब्जेक्ट ई आहे न प्रिंस प्रिंसेस ठहिण जी। राजयोग आहे न। कोई चए बाबा असांजी बुद्धि में बुद्धि न खुलंदी आहे, इहा त तव्हांजी तक़दीर ई आहे, ड्रामा में पार्ट अहिड़ो आहे, उनखे बाबा चेंज कीअं करे सघंदा आहिनि। स्वर्ग जो मालिक ठहिण लाइ त सभु हक़दार आहिनि, परंतु नंबरवार त हूंदा आहिनि न। ईअं त न सभु बादशाह ठही वेंदा। कोई चईंदा आहिनि ईश्वर ताक़त आहे त सभिनि खे बादशाह ठाहे। पोइ प्रजा काथां ईंदी? ये सम्झ जी ॻाल्हि आहे न। इन लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो, हाणे त सिर्फ़ु नाम मात्र महाराजा महारानी आहिनि। टाइटल बि ॾेई छॾंदा आहिनि न, लख ॾियो ॾियण सां राजा रानी जो कलप मिली वेंदो। पोइ चाल बि अहिड़ी रखणी पवंदी आहे। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, असां श्रीमत ते पंहिंजो राज्य स्थापना करूं था। हिते त सभु सुंदर गोरा हूंदा आहिनि। लक्ष्मी नारायण जो राज्य आहे न, शास्त्रनि में कल्प जी आयु लंबी लिखी छॾी अथनि त मनुष्य भुलिजी विया आहिनि। लिखी ॾियण सां मनुष्य भुलिजी विया आहिनि। हाणे त पुरुषार्थ करो था सावरे खां सुंदर ठहिण जो। हाणे देवताऊं कारा हूंदा छा? श्री कृष्ण खे सावरो, राधे खे गोरो ॾेखारियो अथनि। हाणे सुंदर त ॿई सुंदर हूंदा न। पोइ कामचिता ते चढ़ी ॿई कारा थी वेंदा, त ॿई साथ में ई चढ़ंदा त ॿई कारा थींदा न, हिकु थोरी कारा थींदा। हुते आहे सुंदरी दुनिया जा, उहा आहिनि, हुते आहिनि सुनहरी दुनिया जा मालिक। इहा आहे कारी दुनिया। तव्हां ॿारनि खे हिकु त अंदर में ख़ुशी रहणी खपे, दैवी गुण बि धारण करणु खपनि। कोई चईंदा आहिनि बाबा बीड़ी न छुटंदी आहे। बाबा चईंदा आहिनि अच्छा ॾाढो पीओ। पुछंदा छो आहियो? पुछंदा आहियो त छा करूं? परहेज़ न हलण सां किरंदव। अगरि परहेज़ न कंदा त किरी पवंदा। ख़ुदि पंहिंजी सम्झ हुजणी खपे न। असां देवता ठाहींदा आहियूं त असांजी चाल चलन खान पान कीअं हुजणो खपे। सभु चईंदा आहिनि असां लक्ष्मी खे नारायण खे वरूं। अच्छा पंहिंजे खे ॾिसो अहिड़ा गुण आहिनि। हाणे बीड़ी पीअंदा आहियो, पोइ नारायण कीअं ठही सघंदा? नारद जी बि कथा आहे न। नारद कोई हिकु न आहे, सभु मनुष्य नारद अर्थात भगत आहिनि। बाबा चईंदा आहिनि देवता ठहिण वारा ॿार अंतर्मुखी ठही पंहिंजे पाण सां ॻाल्हियूं करो की असां देवता ठहींदा आहियूं त असांजी चलन कहिड़ी हुजणी खपे। असां देवता ठहींदा आहियूं त शराब न पी सघंदा आहियूं, बीड़ी न पी सघंदा आहियूं, विकार में न वञी सघंदा आहियूं, पतित जे हथ जो न खाई सघंदा आहियूं, न त अवस्था ते असर थी वेंदो, इन करे बाबा असांखे चवनि था की पतित जे हथ जो। अगरि लाचारी काथे तव्हांखे ॿाहिरि खाइणो थो पए त बाबा जी यादि में, हुन में बि ज़्यादा संकल्प न रखो। भई कोई हॉस्टल में कोई ॿाहिरि जॉब कंदो आहे
बिना लहसुन प्याज जे अगरि उनखे ॿाहिरि खाइणो बि थो पए त उहो बाबा जी यादि में खाए। ये ॻाल्हियूं बाबा वेही ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। ड्रामा जे राज खे बि कोई ॼाणंदो न आहे। इहे नाटक आहे न, सभु पाठधारी आहिनि। असां आत्मायूं मथां खां ईंदियूं आहिनि। पाठ त सॼी दुनिया जे एक्टर्स खे वॼाइणो ई आहे, है न। सभिनि जो पंहिंजो पंहिंजो पाठ आहे। केतिरा पाठधारी आहिनि, कीअं पाठ वॼाईंदा आहिनि। इहे वैराइटी धर्मनि जो झाड़ आहे। हिकु आम जे झाड़ खे वैराइटी झाड़ न चईंदासीं, हुन में त आम ई हूंदो न। इहो मनुष्य सृष्टि जो झाड़ त आहे, परंतु हिन जो नाम वैराइटी धर्मनि जो झाड़ आहे। यह मनुष्य सृष्टि जो झाड़ त आहे, लेकिन यह आहे वैराइटी धर्मनि जो झाड़, अलॻि अलॻि धर्मनि जो झाड़। बीज त हिकु शिव बाबा ई आहे। मनुष्य जी वैराइटी ॾिसो केतिरी आहे न, कोई कीअं कोई कीअं। ये बाप वेही सम्झाईंदा आहिनि। मनुष्य त कुझु बि ॼाणंदा न आहिनि। मनुष्यनि खे बाप ई पारस बुद्धि ठाहींदा आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो हिन पुराणी दुनिया में बाक़ी असां थोरा रोज़ आहियूं। कल्प पहिरियों मां फिक्स सैम्पलिंग लॻंदी रहंदी आहे न। सुठी प्रजा साधारण प्रजा जो बि सैम्पलिंग लॻंदो आहे। सुठी प्रजा साधारण प्रजा जो बि सैम्पलिंग लॻंदो आहे। हिते ई राजधानी स्थापना थियणी आहे न। ॿारनि खे हर हिकु ॻाल्हि में बुद्धि हलाइणी हूंदी आहे। ईअं न मुरली ॿुधी न ॿुधी, हिते वेही ई बुद्धि ॿाहिरि भॼंदी रहंदी आहे। ईअं बि आहिनि कोई त समुख मुरली ॿुधी करे ॾाढो गदगद थींदा आहिनि। मुरली जे लाइ भॼंदा आहिनि। भॻवानु पढ़ाईंदा आहिनि त अहिड़ी पढ़ाई छॾणी खपे छा? टेप में एक्यूरेट भरंदो आहे, ॿुधणो खपे। साहूकार माण्हू ख़रीद कंदा आहिनि त ग़रीब ॿुधंदा। केतिरनि जो कल्याण थी वेंदो। केतिरनि जो कल्याण थी वेंदो। ग़रीब ॿार ई पंहिंजो भाग्य ॾाढो ऊचो ठाहींदा आहिनि। बाबा ॿारनि जे लाइ मकान ठाराईंदा आहिनि। ग़रीब 2 रुपए बि मनी ऑर्डर करे ॾींदा आहिनि। बाबा हिननि जी हिकु ईट मकान में लॻाए ॾियो। हिन 1 रुपयो यज्ञ में विझी ॾियणो। पोइ कोई त हुंडी भरण वारा बि हूंदा आहिनि। मनुष्य हॉस्पिटल आदि ठाहींदा आहिनि। केतिरो ख़र्चो लॻंदो आहे न। साहूकार माण्हू सरकार खे ॾाढी मदद कंदा आहिनि। उनखे छा मिलंदो आहे? अल्पकाल जो सुख मिलंदो आहे। हिते त तव्हां ॿार चईंदा आहियो 21 जन्मनि जे लाइ। ॾिसंदा आहियो बाबा सभु कुझु ॾिनो अथई। विश्व जो मालिक पहिरियों नंबर ठाहियो 21 जन्मनि जे लाइ। अहिड़ो सौदो केरु कंदो? ब्रह्मा बाबा कई न। भोलेनाथ तॾहिं त कहलाईंदा आहिनि शिव बाबा। हाणे जी ॻाल्हि आहे, शिव बाबा केतिरा भोला आहिनि। चईंदा आहिनि जो कुझु करिणो आहे करे ॾियो। केतिरी ग़रीब बच्चियूं आहिनि, सिलाई करे पेट पालंदियूं आहिनि। बाबा ॼाणंदा आहिनि इहे त ॾाढो ऊच पद पाइण वारियूं आहिनि। सुदामे जो बि मिसाल आहे न। चावल मुट्ठी जे बदिले 21 जन्मनि जे लाइ महल मिली वेंदा। चावल मुट्ठी जे बदिले 21 जन्मनि जे लाइ महल मिली वेंदा आहिनि। तव्हां इहे ॻाल्हियूं नंबरवार पुरुषार्थ अनुसार ॼाणंदा आहियो। बाबा चईंदा आहिनि मां भोलेनाथ बि आहियां। ये दादा त भोलेनाथ न आहे। इहे बि चईंदा आहिनि भोलेनाथ शिव बाबा आहे। हिन करे उन्हनि खे सौदागर, रत्नागर, जादूगर चइबो आहे।
तव्हां विश्व जा मालिक ठहींदा आहियो। हिते भारत कंगाल आहे, प्रजा साहूकार आहे, गवर्नमेंट ग़रीब आहे। शिव बाबा सौदागर, रत्नागर, जादूगर बि आहिनि। तव्हां विश्व जा मालिक ठहींदा आहियो। हिते भारत कंगाल, प्रजा साहूकार आहे, गवर्नमेंट ग़रीब आहे। हाणे तव्हां सम्झंदा आहियो भारत केतिरो ऊचो हुयो, स्वर्ग हुयो। उन जी निशानी बि आहे न। सोमनाथ जो मंदिर केतिरा हीरे जवाहरातनि सां सजियल हुयो, जो ऊंट भरे करे हीरा जवाहरात खणी आहे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो हाणे हीअ दुनिया बदिलणी ज़रूरु आहे। हुन जे लाइ तव्हां तयारी करो था न। जो कंदो सो पाईंदो, जो तयारी कंदो विश्व जो मालिक ठहिण लाइ सो पाईंदो। माया जो ऑपोजिशन ॾाढो थींदो आहे। तव्हां ईश्वर जी मुरीद आहियो, बाक़ी सभु आहिनि रावण जा मुरीद। असां ईश्वर जा मुरीद आहियूं, बाक़ी सभु आहिनि रावण जा मुरीद। तव्हां ई शिव बाबा, तव्हां आहियो शिव बाबा जा। शिव बाबा तव्हांखे वरसो ॾींदा आहिनि। सिवाइ बाप जे ॿियो कोई ॻाल्हि ॿुधी में न अचणी खपे, है न। सिवाइ बाबा जे ॿियो कोई बि ॻाल्हि ॿुधी में न अचणी खपे। विच विच में करो स्टॉप। त बसि शिव बाबा ॿियो कोई संकल्प विकल्प आसरी स्वभाव संस्कार कुछ न, बस स्टॉप मतलब स्टॉप। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार अंतर्मुखी ठही पंहिंजे पाण सां ॻाल्हियूं करणियूं आहिनि। जबकि असां देवता ठहींदा आहियूं त असांजी चलन कहिड़ी हुजणी खपे, है न। ख़ुदि ई ख़ुदि खे चेक करो। कोई अशुद्ध खान पान त न आहे न। पंहिंजो भविष्य 21 जन्मनि जे लाइ पंहिंजे पाण खे ॾाढो ऊच ठाहिणो आहे। त सुदामा मिसल जो कुझु बि आहे उहो भोलेनाथ बाबा जे हवाले करे ॾियो। पढ़ाई जे लाइ कोई बि बहानो न खपे। वरदाना आदि अनादि स्वरूप जी स्मृति द्वारा पंहिंजे निजी स्वधर्म खे अपनाइण वारा पवित्र ऐं योगी ठहो। ब्राह्मणनि जो निजी स्वधर्म आहे ही प्योरिटी, पवित्रता। अपवित्रता परधर्म। जे पवित्रता खे अपनायो माण्हू मुश्किल सम्झंदा आहिनि, उहो तव्हां ॿारनि जे लाइ अति सहज आहे। छो जी स्मृति आहे कि असांजो वास्तविक आत्मिक स्वरूप सदा प्योर आहे। अनादि स्वरूप पवित्र आहे, आदि स्वरूप पवित्र आहे। हाणे त अंतिम जन्म बि पवित्र ब्राह्मण जीवन आहे न। इन करे पवित्रता ब्राह्मण जीवन जी पर्सनैलिटी आहे। प्योरिटी ब्राह्मण जीवन जी पर्सनैलिटी आहे। जेतिरो असां मन वचन कर्म प्योर रहंदासीं, ओतिरी असांजे अंदरि उहा रूहानियत नज़र ईंदी। असांखे मन वचन कर्म पवित्र रहणो आहे। उन हिसाब सां उहा रूहानियत नज़र ईंदी। त हीअ पर्सनैलिटी असांजी। जो पवित्र आहिनि उहे ई बाबा खे सहज यादि करे सघंदा। जो आत्मा आहियूं
पवित्र आहिनि उहे ई बाबा खे सहज यादि करे सघंदा, अर्थात योगी हूंदा। स्लोगन आहे सहज योगी चई करे अलबेलोपन न लायो, शक्ति रूप ठहो। सहज योगी सोचो, ये न सोचो अरे ये त ईजी योग आहे। ईजी योग चईंदे चईंदे जीवन में अलबेला न थी वञो। ईजी योगा बाबा खे ईजी सहज तरीक़े से यादि करे पंहिंजो कर्म बि करो, शक्ति रूप ठहो। अव्यक्त इशारो आत्मिक स्थिति में रहण जो अभ्यास करो, अंतर्मुखी ठहो। चइबो आहे अंतर्मुखी सदा सुखी, उन्हनि खे कोई ॿाहिरि जी आकर्षित न करे सघंदी आहे। कॾहिं मनमत कॾहिं परमत आकर्षित न करे सघंदी आहे। अंतर्मुखी जेके हुननि जो हर कर्म, हर बोल, हर संकल्प बाप जी श्रीमत अनुसार। अंतर्मुखी सदा सुखी रहण वारा सुखदाता ॿार मास्टर सुखदाता हूंदा। सुखदाता जा ॿार मास्टर सुखदाता हूंदा। ॿाहिरि मुक्ता सां अंतर्मुखी आत्मायूं सदा मुक्त रहंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।